सर लखे माण्हुनि जो इस्तक़बाल आहे कराची जहिड़े शहर में सिंधी जागी चुका आहिनि हर जॻह ते हे माण्हुनि जो समुंड ॾिसो था ही कराची आहे माण्हू चवंदा आहिनि आयाज़ लतीफ़ पलीजा केॾी महिल कदकोट केॾी महिल बबरलू केॾी महिल तूं वेठो आहीं नसरपुर केॾी महिल उमरकोट हाणे कराची आहे हे माण्हुनि जो समुंड आहे हेॾा समुंड भेनरूं हज़ार हेॾा लखे माण्हू आहिनि त बि रैली ॾिसो त छा आहे उहो माण्हू जेके सिंध जा निकिता अथव मैदान में उहे सिंध जा माण्हू इहो सोचे निकिता आहिनि त ही इम्तिहान जी घड़ी आहे जिन जिन धरणनि ते तव्हां लाठी चार्ज कई आहे उनजी तव्हांखे क़ीमत ॾियणी पवंदी तव्हां सां हिसाब किताब थींदो या उन्हनि पुलिस अमलदारनि खे गिरफ़्तार कयो जिन डेरा मोड़ ते जिन मलीर में जिन मोरे में धरणनि ते लाठी चार्ज कई आहे उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कयो उनखे सस्पेंड कयो जे सस्पेंड न कंदव उन्हनि खे त सिंध जा माण्हू उन्हनि सां पाण पुरअमन माण्हू पाण उन्हनि सां कानूनी सियासी समाजी जिदोजहद करे उन्हनि खे शिकस्त ॾींदा हिन वक़्तु सिंध ॿ मुतालबा पई करे दरिया वापसि कयो लुटियल दरिया ऐं खसियल ज़मीनूं वापसि कयो ज़मीनूं वापसि न कंदव त कैनालनि जो कमु अधूरो आहे छाकाणि कैनालनि जो पाणी कंहिंजे लाइ घुरूं ज़मीनुनि लाइ ज़मीनुनि खां सवाइ पाणी छा खपो हुन में गऊं वेंजारींदासीं या मेंह वेंजारींदासीं या छा कंदासीं पाणीअ खे पाणीअ सां तड़ कंदासीं या पाणी खपे पंहिंजी ज़मीनुनि लाइ पंहिंजे वतन लाइ तंहिंजे करे कारपोरेट फार्मिंग खे रद्द कयूं ऐं तव्हांजे समूरनि साज़िशुनि खे समूरनि ड्रामनि ऐं नाटकनि खे रद्द कयूं तव्हां जेको ड्रामो कयो आहे कयूं था CCI फलाणो इरसा में था वञूं CCI में था वञूं ख़त था लिखूं वज़ीर आज़म सां ॻाल्हायूं तव्हां ख़बर आहे तव्हां सभु गॾु आहियो सिंध सम्झी चुकी आहे त सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत सिंध खे लुटण में गॾु आहे छो गॾु आहियो तव्हांखे इक़्तिदार खपे तव्हांखे वज़ारत उज़्मा खपे तव्हांखे करप्शन करण जो ब्लैंक चेक खपे ब्लैंक चेक तव्हांखे वफ़ाक़ लिखी रही आहे त करप्शन कंदा रहो उन वक़्तु ईअं कयो पिया तव्हां खां ब्लैंक चेक खसींदासीं तव्हांजी करप्शन खे बि रोकींदासीं ऐं तव्हांजे सिंध लुटण खे बि रोकींदासीं ऐं तव्हां खां पाणी ऐं धरती वापसि वठंदासीं